तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ एसएसपी सागर एजाज़ अहमद शेख जे हुकुमनि ते मातहत अमले जूं ॾोहारनि जे ख़ात्मे लाइ कोशिशूं जारी आहिनि। उन सिलसिले में एसएचओ टंडो आदम गुलाम शबीर तिलवानी पंहिंजे मातहत अमले समेत गुज़िरियल 4 सालनि खां धाड़नि फिरुनि पुलिस मुक़ाबलनि ऐं गैरकानूनी हथियार रखण जहिड़नि संगीन नौयत जे 7 केसनि में घिरबल फोरूज़ सुबहान आरनि खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 30 बोर जो पिस्टल पिणु हथ कयो वियो। उन खां अलावा 2 मंशात फरोश सिकंदर अली ऐं मोहम्मद अनवर खे गिरफ़्तार करे 20 लीटर शराब ऐं मंशात जे विकिरे मां हासिल थींदड़ रक़म पिणु हथ करे वरिती आहे। एसएचओ शहदादपुर नियाज़ हुसैन कलोड़ो पंहिंजे मातहत अमले सां गॾु 2 मोटरसाइकिल लेफ्टर शाहनवाज़ उर्फ़ शानू ख़ासकेली ऐं मंसूर अली उर्फ़ मुनू ख़ासकेली खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 1 फुरिथियल मोटरसाइकिल ऐं 2 फुरिथियल मोबाइल फ़ोनूं हथ करे वरिता आहिनि। उन खां अलावा मोहम्मद रफ़ीक बिरोही ऐं मुस्मात सलमा गाहू खे सरेआम फहाशी पखेड़ण जे इल्ज़ाम तहत गिरफ़्तार करे चालान करे छॾियो आहे।